من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما وقال سبحانه وتعالى في مقام آخر يا أيها الرسول بلغ ما أنزل إليك من ربك فإن لم تفعل فما بلغت رسالته رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللہ جو فضل اللہ توفیق سے जामिया शम्स उलूम अल मोहम्मदिया में असांजे मोहसिन इंतिहाई क़ाबिल एहतराम असांजे सूबा सिंध जे एक बरख आलम दीन साईं अब्दुल रज़ाक इब्राहिमी हफ़िज़हुल्लाह ताला जी ज़ेर शफ़क़त हाज़िर नसीब थी तलबा इकराम जो तकरीर ॿुधी करे बेहद ख़ुशी महसूस थी। अल्लाह सुब्हानहु व तआला खे न वधीक बरकतन सां नवाज़े हिन पंहिंजे मक़सद में कामयाब फरमाए। अॼु हिन प्रोग्राम में ये मुख़्तसर मुंहिंजो बयान आहे जंहिंजो मौज़ू आहे दावत तबलीग जी अहमियत। मुंहिंजा मोहतरम साथियो बुजुर्गो, दावत जी तबलीग जी जेका अहमियत आहे उनखे सम्झण जे लाइ क़ुरान करीम अहादीस तय्यबा मां असांखे खोड़ सारा दलाइल मिलनि था जिन मां अल्लाह ताला जे दीन जी जेका दावत आहे
उन जी अहमियत जी ख़बर पवे थी त अल्लाह जे दीन जी दावत केॾी न अहम आहे। अल उलमा वरहतुल अंबिया जे तहत जेकॾहिं वेही गौर करियूं त अंबिया जी मीरास अल्लाह जो दीन आहे ऐं अल्लाह ताला जीअं दीन जी तबलीग पंहिंजे पैगंबरनि ते फ़र्ज़ कई हुई तीअं असां मां बि हर हिकु इंसान जंहिंजो जेतिरो दीन सां ताल्लुक़ गहरो आहे उन ते ओतिरी ज़िम्मेवारी वधीक आहे। हीअ अल्लाह जी अमानत आहे ऐं हिन अमानत जो बक़ा, हिन अमानत जो इहया उहो फ़क़ति दावत जे ज़रिए ई मुमकिन आहे। मूं तव्हांजे साम्हूं हींअर क़ुरान करीम जी हिकु आयत तिलावत कई जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे जंहिं हिसाब सां हुकुम ॾेई रहियो आहे, जंहिं हिसाब सां हुकुम ॾिनो, उहो हुकुम ॿुधण सां हिकु मूं जहिड़ो इंसान इंतिहाई गहरी सोच में पइजी वञे थो त अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़नि लफ़्ज़नि सां पंहिंजे पैगंबर खे मुखातब कयो आहे। या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिक, ऐ रसूलुल्लाह बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिक, तुंहिंजे रब तरफ़ां जेको तो वटि पैगाम आयो आहे उनखे तूं पंहिंजी उम्मत ताईं पहुचाए छॾ। पर अॻियां लफ़्ज़ जेके आहिनि उहे इंसान खे ॿोड़ो छॾीनि था। व इल्लम तफ़अल फमा बल्लग़त रिसालत, जेकॾहिं मुंहिंजी अमानत खे, मुंहिंजी वही ऐं पैगाम खे जेकॾहिं तो कमा हक़ न पहुचायो त तो हक़ अदा न कयो। तो मुंहिंजो पैगाम को पहुचाइण जो जेको हक़ हो तव्हां त इहा अमानत नाज़िल थी हुई, इन जो तव्हां हक़ अदा न कयो। वल्लाहु यासिमुका मिनन नास, माण्हुनि जो फिक्र न कजो। माण्हुनि जो दबाव हूंदो आहे न, माण्हू रोकींदा आहिनि। इमामुल अंबिया मके मां छो निकिता? वक़्तु पोयां इशारा ॾियां। इमामुल अंबिया मके मां ॾुखी दिलि खणी छो निकिता? मके खे मुखातब थींदे ॾुखारा छो थिया? हेॾो अरागो सफ़र तय करे मदीने छो पहुता? इमामुल अंबिया जी 23 साल जी ज़िंदगी इन अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म जी तमीर जो मिसाल, हुक्म जी तमील जो, इन हुक्म ते अमल करण जो मिसाल आहे। 23 साल इमामुल अंबिया हिन दीन जी दावत ॾिनी। सुनन दाऊद में हिकु हदीस आहे, अल्लाहु अकबर, इब्न माजा में आहे। शेख अलबानी, शेख ज़ुबैर अली ज़ई रहमहुल्लाह ॿिनी रिवायत खे हसन चयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर रज़ियल्लाहु अन्हु कनि था, जॾहिं माण्हू मके में हज करण लाइ ईंदा हुआ, कुझु रिवायतुनि में शारहीन शरह में अरफात जो मैदान लिखनि था, उते इमामुल अंबिया मुख़्तलिफ़ टोलनि में वेंदा हुआ। किथे टोलो आहे, किथे जमात आहे, किथे जथो आहे। उते अल्लाह जा पैगंबर यारिदु नफ्सहु अलन नास, वञी वञी करे अल्लाह जा पैगंबर पंहिंजो पाण खे माण्हुनि ते पेश कंदा हुआ। केरु? इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं फरमाईंदा हुआ, हल मिन रजुलिन यहमिलुनी इला कौमिही फ़इन कुरैशन मनअूनी अन उबल्लिग कलाम रब्बी। आहे कहिड़ो माण्हू, आहे कहिड़ो मर्द जेको मूंखे खणी मूंखे पाण सां गॾु वठी पंहिंजी क़ौम वटि पेश करे त आउं उन क़ौम खे मुंहिंजे रब जो पैगाम पहुचायां। छो त कुरैशन फ़इन कुरैशन मनअूनी अन उबल्लिग कलाम रब्बी, कुरैशन मूंखे मुंहिंजे रब जो कलाम पहुचाइण ते पाबंदी हणी छॾी आहे। मूं ते पाबंदी आहे, आउं नथो पहुचाए सघां। हिननि जी दुश्मनी चोट जड़ियल आहे, मूं ते पाबंदी आहे त असांजा नाच असांजे कबीलनि में, ख़ानदाननि में, महलनि में, नौजवाननि ताईं न पहुच। उनजे करे आउं जेको परे खां पंधु करे मुसाफ़िर पहुता आहियो उन्हनि ताईं अचां थो। ऐं गुज़ारिश मुंहिंजी हीअ आहे त अहिड़ो को माण्हू हुजे जेको मूंखे पंहिंजी क़ौम, कबीले, पंहिंजे लश्कर जथे ताईं पहुचाए त आउं जेको अल्लाह मूंखे मिशन ॾिनो आहे उहो मिशन पूरो करियां, उहो मक़सद जेको आहे उनजी तकमील करियां। त मुंहिंजा भाइरो, हीउ इमामुल अंबिया अलैहिस्सलाम मुंहिंजे ऐं तव्हां जे लाइ उसवा आहिनि, उसवा आहिनि। ऐं अल्लाह जे पैगंबर हुकुम बल्लिगू अन्नी वलो आया,
मूं तरफ़ां हिकु आयत बि तहां ताईं पहुती आहे, उहा अॻिते पहुचायो। इन रिवायत जे पेश नज़र उलमा शारहीन मुहद्दिसीन लिखनि था त हूअं त दीन जी दावत फर्ज़ किफ़ाया आहे। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर यअमुरून बिल मअरूफ व यनहून अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ताम हिकु अहिड़ी उम्मत, अहिड़ी जमात, अहिड़ो गिरोह हुजे जेके खैर ॾांहुं माण्हुनि खे दावत ॾियनि। खैर छा आहे? यदऊन इलल खैर, खैर अल्लाह जो दीन आहे। इन खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मद। खैर अल्लाह जो दीन आहे। अहिड़ी हिकु जमात हुजे, हिकु अहिड़ी जेको आहे सो अहिड़ो हिकु टोलो हुजे जेके माण्हुनि खे खैर जी दावत ॾियनि। उहो खैर छा आहे? यअमुरून बिल मअरूफ व यनहून अनिल मुनकर। चङाई ॾांहुं माण्हुनि खे दावत ॾियनि, बुराई खां माण्हुनि खे रोकीनि। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। क़ुरान चवे थो इहा जमात कामयाब आहे जेके हिन ज़मीन ते वजूद रखनि था। उन्हनि जो फिक्र छा आहे? यअमुरून बिल मअरूफ व यनहून अनिल मुनकर। ठीकु है, अल्लाह ताला ॾांहुं घुराइनि था, अल्लाह ताला जे दीन जी दावत ॾियनि था, तौहीद जी दावत ॾियनि था, इमामुल अंबिया मोहम्मद करीम जे दीन जी दावत ॾियनि था। इहा हिकिड़ी जमात हुजणु घुरिजे। इन जी माना इहा त जेकॾहिं जमात इहो कमु करे पई त फर्ज़ किफ़ाया आहे। पर बल्लिगू अन्नी वलो आया जे तहत लिखनि था उलमा मुहद्दिसीन शारहीन। इन जी माना इहा आहे त जंहिं माण्हू वटि जेतिरो इल्मु आहे ओतिरो इल्मु अॻिते पहुचाइण फर्ज़ आहे। जंहिं माण्हू वटि जेतिरो इल्मु आहे उन माण्हू जो ओतिरो इल्मु पंहिंजे घर ताईं, पंहिंजी घरवारी, पंहिंजा बच्चा, पंहिंजा भाउर, दुकानदार, जंहिं माण्हू जी जेका फील्ड आहे उन में उन माण्हू ताईं ओतिरो फर्ज़ आहे त अल्लाह जो दीन अॻिते पहुचाए। मुंहिंजा भाइरो, हिन दीन पहुचाइण में फिक्रमंदी इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे। हिन दीन पहुचाइण में फिक्रमंदी इहा इमामुल अंबिया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फिक्र जी पैरवी आहे। उहो सॻो फिक्र आहे। अल्लाह ताला अल्लाह जे पैगंबर फिक्र बयान कयो जे तव्हां ॿुधो। ऐं क़ुरान करीम में ॿिनि जॻहियुनि ते फलअल्लक बाखिउन नफ्सक अला आसारिहिम इन लम युमिनू बिहादल हदीस असफा। सही बुखारी जी रिवायत है न। इमामुल अंबिया मिसाल ॾिनो। मुंहिंजो मिसाल ऐं अव्हां जो मिसाल ईअं आहे जेको माण्हू मच ॿारे थो, बाहि ॿारे थो अंधेरे में। जॾहिं बाहि भड़के थी, शोरा निकिरनि था त पोइ जेके झंग जा ही जीत आहिनि, नंढड़ा नंढड़ा तिॾियूं ऐं जीत आहिनि, मच्छर माकोड़ा आहिनि, इहे उॾंदा अचनि था ऐं सिधा उन आड़ा में किरनि था। ही माण्हू उन्हनि खे रोके थो, घणी कोशिशि करे थो, भरपूर कोशिशि करे थो। ही जीत, ही जेके नंढड़ा नंढड़ा हे कीड़ा मकोड़ा आहिनि, इहे हिन बाहि खां, हिन आड़ा में किरण खां बची वञनि। हू घणेई थो रोके पर हू वरी बि उन ते ग़ालिब अची वञनि था, हिन आड़ा में किरनि था। अन आखिरु में हुजदिकुम इलन नार। आऊं मोहम्मद करीम अवां खे अवां जी चेल मां झले जहन्नम जी बाहि में किरण खां पोइ ते बचायां थो, छिकियां थो ऐं उम्मत जा माण्हू वरी बि टिपी उन आड़ा में किरी पवनि था। इहो फिक्र आहे, इहा दावत आहे जंहिंजो मक़सदु छा आहे त मुंहिंजी उम्मत जा माण्हू जहन्नम जी बाहि खां बचनि। अल्लाह पाक जो फिक्र बयान कयो आहे। फलअल्लक बाखिउन नफ्सक अला आसारिहिम इन लम युमिनू बिहादल हदीस असफा। मोहम्मद करीम तहां जो फिक्र एतिरो आहे, तव्हांखे उम्मत जी औन एतिरी आहे जो हिननि पोयां हली हली करे तव्हां पंहिंजो पाण खे फना करे छॾींदा। इन लम युमिनू बिहादल हदीस असफा। जेकॾहिं तुंहिंजे आंदल दीन, तुंहिंजी दावत हिन मुंहिंजे वई क़ुरान ऐं हदीस ते जेकॾहिं न ईंदा तोखे एतिरी औन आहे जेको अफ़सोस में पंहिंजो पाण खे फना करे छॾींदा। फलअल्लक बाखिउन नफ्सक अला आसारिहिम अल्ला यकूनू मुमिनीन। ही मोमिन छो नथा थियनि? हिन फिक्र में तो पंहिंजो पाण खे घारे विधो आहे, तो पंहिंजो पाण खे ख़तम करे विधो आहे ऐं तूं इन ॻाल्हि जो हरीस आहीं हिननि पोयां हली हली पंहिंजो पाण खे फना करे छॾींदा। इहा फिक्र इमामुल अंबिया मोहम्मद करीम सम्झो। उन फिक्र जी पैरवी उन माण्हू जे हक़ में आहे, नसीब में लिखियल आहे जेको माण्हुनि खे अल्लाह जे दीन ॾांहुं सॾे थो। कुल हादिही सबीली अदउ इलल्लाहि अला बसीरतिन अना वमन तबअनी व सुब्हानल्लाहि वमा अना मिनल मुशरिकीन। ऐ पैगंबर तूं चओ पंहिंजी उम्मत जे माण्हुनि खे हादिही सबीली अदउ इलल्लाहि अला बसीरा। ही मुंहिंजो रस्तो आहे जंहिं रस्ते ॾांहुं मोहम्मद करीम अल्लाह ॾांहुं माण्हुनि खे दावत ॾियां थो। दावत अल्लाह ॾांहुं, दावत इमाम ॾांहुं न।
दावत कौम परस्ती जी न, दावत फिरका परस्ती जी न, दावत अल्लाह जे तौहीद जी। यो दावत जो उसूल है, जे दावत में अल्लाह रब्बुल आलमीन जो तौहीद, अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद में जेका मिलावट है शिरक जी, उन खां नहीं शामिल ना है, उहा दावत ही ना है, उहा सियासत है, उहा सिर्फ ऐं सिर्फ जमे गफीर गॾु करण मक़सद है। अल्लाह ताला जी तौहीद, अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद दा दावत, यो इमामुल अंबिया मोहम्मद करीम जो मिशन है। अदउ इलल्लाहि अला बसीरा, ऐं अल्लाह दा हिन रस्ते ते पुकारे रहियो आहियां, दावत ॾेई रहियो आहियां, अला बसीरतिन, दिल जी गहराईअ सां। दिल जी गहराई सां छो माना कई आहे? छो त बसारा जी माना आहे कंहिं शइ खे ॾिसण, बसीरा जी माना आहे जंहिं शइ ते दिली सुकून हुजे, जंहिं शइ ते दिल मुतमइन हुजे, जंहिं शइ ते दिल खे यकीन हुजे त बराबर हीअ शइ हक़ आहे। ऐं बसीरत जी बुनियाद ते अल्लाह ॾांहुं माण्हुनि खे सॼा थो, वमन इत्तबअनी, ऐं मुंहिंजा पैरोकार सहाबा इन साॻी रस्ते जी दावत ॾियनि था। हिन दौर में दाई, मुबल्लिग, खतीब, मुदर्रिस जेकॾहिं क़ुरान हदीस जी दावत ॾिए थो, इमामुल अंबिया जे सहाबा जे मिशन ते क़ाइम ऐं दाइम आहे। अदउ इलल्लाहि अला बसीरतिन अना, आऊं दावत ॾियां थो अल्लाह जा माण्हुनि खे दलील जी बुनियाद ते, बसीरत जी बुनियाद ते। वमन इत्तबअनी, ऐं मुंहिंजा पैरोकार बि साॻी रस्ते जी दावत ॾियनि था। माना जेको हिन दौर में को माण्हू हक़ जी दावत ॾिए पियो, उलमा रब्बानियीन इहे इन क़ुरान करीम जी इन आयत जी रोशनी में अल्लाह रब्बुल आलमीन जे पैगंबर अलैहिस्सलाम ऐं इमामुल अंबिया जे पैरोकारनि जे नक्श कदम ते आहिनि। मूंखे ॿुधायो, इन खां वॾो को एज़ाज़ हूंदो दुनिया में? इन खां वॾो को एज़ाज़ आहे? इन एज़ाज़ जे बदलील वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। उन खां वधीक सुहिणी ॻाल्हि थी सघे थी जेको माण्हुनि खे चवे थो दआ इलल्लाहि व अमिल सालिहा, अचो अल्लाह ॾांहुं, अचो अल्लाह ॾांहुं, अचो अल्लाह जे पैगंबर ॾांहुं, ही दीन हक़ आहे, जंहिंजी पैरवी में तव्हांजी ऐं मुंहिंजी नजात आहे। फ़क़ति अल्लाह ॾांहुं दावत ॾिए थो। अल्लाह फरमाए थो, इन खां सुहिणी का ॻाल्हि थींदी? दुनिया में ॻाल्हियूं करोड़े अरबे खरबे, पर सभिनी ॻाल्हियुनि में जंहिं ॻाल्हि खे अल्लाह सुहिणी चवे थो, उहा ॻाल्हि दाई जी दावत, जंहिं दावत में अल्लाह रब्बुल आलमीन जो तौहीद हुजे, जंहिं दावत में खरो क़ुरान हदीस आहे, उहा दावत अल्लाह जी नज़र में अज़ीम। उन दावत जो दाई अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में सभ खां सुहिणी ॻाल्हि करण वारो आहे, सभ खां सुहिणी ॻाल्हि। वक़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन, ऐं इक़रार करे थो त आऊं इन दावत ते अमल करण वारो आहियां। सिर्फ़ दाई न, तक़रीर करण काफ़ी कोन्हे, तक़रीर सुठी करण बि काफ़ी कोन्हे। उन तक़रीर सां गॾोगॾु हिन दिल में दर्द बि हुजे। दर्द सवा ॻाल्हि हज़म नाहे थींदी, ॻाल्हि असर नाहे कंदी। जॾहिं दर्द हूंदो त ही पाण अमल जो पैकर हूंदो, हिन जो अमल हूंदो, ऐं उन अमल सां जॾहिं दावत ॾींदो, उन दावत में तहसीर हूंदी। माण्हू दावत ॾिसनि था, माण्हू किरदार ॾिसनि था, माण्हू दावत ॾिसनि था, माण्हू किरदार ॾिसनि था। उन करे अल्लाह रब्बुल आलमीन इहे ॿई किरदार गॾु प्यार कया आहिनि। दआ इलल्लाहि व अमिल सालिहा, अल्लाह ॾांहुं घुराए थो, दावत ॾे थो, ऐं गॾोगॾु ख़ुदि नेकोकार आहे। वक़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन, शर्माए कोन थो, शर्माए कोन थो। जेकॾहिं पांचा मथे करे थो त माण्हुनि खां शर्माए थो, माण्हू चवंदा हा तूं मौलवी थी वई। जेकॾहिं ॾाढ़ीअ खे छॾे ॾे थो, शर्माए थो त माण्हू चवंदा हा तूं मौलवी थी, ॾाढ़ी कट, फ्रेंच कट कर, तुंहिंजी हल न। क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन, अल्लाह जे हुक्मनि जो पाबंद आहियां। जॾहिं अल्लाह ताला जे हुक्मनि जी पाबंदीअ सां दाई दावत ॾे थो, अल्लाह जी नज़र में दुनिया जे सभिनी आवाज़नि मां इहो वणंदड़ आवाज़ ऐं अल्लाह जी हुज़ूर सभ खां सुहिणो आवाज़। उन जे करे हिन दावत जे मिशन खे मामूली न सम्झो, ही अज़ीम मिशन आहे। जंहिं मिशन जे करे हिन उम्मत जी अफ़ज़लियत, हिन उम्मत जी जेका ख़ैरियत आहे, उन खैरुन्नास में पाण शामिल थियूं था। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर व तुमिनूना बिल्लाह। अवी सभिनी उम्मतनि मां भला माण्हू आहियो। कुंतुम खैर उम्मा, अवी भली उम्मत आहियो। उखरिजत लिन्नास, जिन खे माण्हुनि लाइ मोकिलियो वियो आहे, माण्हुनि लाइ कढियो वियो आहे। तअमुरून बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर, अवल किरदार छा आहे?
अवी मारूफ जो चंगाई जो भलाई जो हुक्म ॾियो था वतन हौज़ अनिल मुनकर ऐं बुराइयुनि जो सत्याभाव करियो था माण्हुनि खे रोकियो था वतुमिनून बिल्लाह उन जो बुनियाद कयो आहे अवां खुद के अल्लाह पे यकीन आहे उन यकीन जी बुनियाद ते अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर आहे उन जे करे अल्लाह अवां खे खैर उम्मत जो लक़ब ॾिनो आहे सुनत नबी सी रिवायत फरमायो त अंतुम ततिमून 70 उम्मतन ओ कमा क़ाल सल्लल्लाहु फरमायो अवां 70 उम्मतन जो ततिमू ऐं तकमीलो आयो छा माना अवां ते अल्लाह ताला जी ये 70वीं उम्मत 70 मां 69 उम्मतों पहिरियों ऐं तव्हां आया क्यों 70 पोरियों व अंतुम खैरुहा व अकरमुहा अला अल्लाह अवी सभनी उम्मतन में भला आयो ऐं अल्लाह जी नज़र में मुअज़्ज़ज़ आयो उन एजाद जो राज कयो आहे जो तमाम तअमुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर अवाम में दावत ऐं फिक्र हुजे उम्मत खे फिक्र हुजे त माण्हू जहन्नम जी बाहि खां बचनि माण्हू गुमराह न थियनि माण्हू गुमराहियुनि में तक़सीम न थियनि माण्हुनि वटि अल्लाह जो दीन पहुचे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल पहुचे जॾहिं इन फिक्र सां माण्हू उथंदो त पोइ उन्हनि माण्हुनि में शामिल थींदो जिन माण्हुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन खैर उम्मत में शामिल कयो आहे ऐं बराबर ओ हक़ीक़ी इन मिसदाक़ आहिनि उन जे करे हिन खे फरामोश कोन कबो असां भायूं था इहो कमु फ़क़त उलमा जो आहे फ़क़त उलमा उहे दावत ॾींदा बाक़ी असां जेके आहियूं अमल पुगो त कंदासीं त मौलवी ॼाणनि मौलवियुनि जो कमु ॼाणे मुंहिंजा भाइरो ईअं कोन्हे त हदीस ॿुधी बल्लिगू अन्नी वलो आया पर क़ुरान करीम जे अंदरि कुझु जॻहियुनि ते अल्लाह ताला मुतलक़ तौर ते मोमिन मर्द हुजे टोड़े औरत हुजे उन्हनि जी तहरीफ़ी अंदाज़ में रब्बुल आलमीन मदद फरमाई आहे वल मुमिनून वल मुमिनात बादुहुम औलियाउ बाद यअमुरून बिल मारूफ व यनहून अनिल मुनकर व युक़ीमून सलात व युतून ज़कात व युतीऊन अल्लाह व रसूलह जेके मोमिन दुनिया में आहिनि उहे सभई मोमिन मर्द वल मुमिनात ऐं मोमिन औरतूं बादुहुम औलियाउ बाद मर्द मर्दन जा औलिया सलाहकार मददगार हिमायत करण वारा ऐं औरतूं औरतनि जूं सहेलियूं उन्हनि जी खूबी कहिड़ी आहे यअमुरून बिल मारूफ व यनहून अनिल मुनकर हिक ॿिए खे मारूफ जो हुक्म ॾियनि था मारूफ चाहे उर्फ चाहे उर्फ हर उहो कमु जंहिंजो रब्बुल आलमीन हुक्म ॾिनो आहे जंहिंखे पसंदि कयो आहे इमामुल अंबिया हुक्म ॾिनो पसंदि फरमायो उहो मारूफ आहे उन मारूफ जो हुक्म ॾियनि था ऐं घरो घर वयनहून अनिल मुनकर हर बुराई खां रोकीनि था सभ खां वॾी बुराई शिरक आहे दुनिया जे अंदरि शिरक बिदअत कुफ्र ऐं जेके ज़लालात आहिनि मनशियात बदकारियूं दुनिया जे अंदरि करप्शन हर शइ खां रोकीनि था इहा मोमिननि जी बि खूबी आहे सिफ़त आहे ऐं मोमिननि जी बि इहा बुनियादी सिफ़त आहे त उहे बि हिक ॿिए खे तलक़ीन करनि वतवासो बिल हक़ वतवासो बिस सब्र सूरह असर मशहूर सूरत आहे न हर इंसान घाटे में बुरी वियो हलियो पर उहे घाटे खां महफूज़ आहिनि जेके ईमान आदऊं नेक कयूं पोइ पंहिंजो पाण ते भाड़े वेठा कोन अदा आऊं ठीकु आहियां बाक़ी जेको जीअं वञी पवे जीअं वञी करे उनजी मर्ज़ी आहे न वतवासो बिल हक़ वतवासो बिस सब्र असांखे हक़ जी तलक़ीन करणी आहे हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन करणी आहे अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम बाद औकात सहाबा किराम खां बैत वरती निकाल बैत सही बुखारी जी रिवायत सहाबा बैत था अल्लाह जे पैगंबर सां बैत वरती उन में काफ़ी सारा अहकाम आहिनि उन में हिकु हुक्म इहो बि आहे त असीं जिते बि हुजूं उते हक़ चऊं असां जिते बि हुजूं उते असां हक़ चऊं वला नख़ाफ़ु फिल्लाहि लौमत लाइम असांखे इहो डपु न हुजे त फलाणो नाराज़ थी वेंदो हलियो मुंहिंजी जेका सियासत आहे उनखे मुंहिंजो थी वेंदो जमात टुटी वेंदी हली माण्हू भड़जी वेंदा हलिया न जेको हक़ आहे उहो हक़ तव्हांखे बयानु करणो आहे जिते बि हुजो तव्हांखे ख़ौफ़ करण जी का बि ज़रूरत कोन्हे उन करे अल्लाह ताला इन्हनि माण्हुनि खे इंतिहाई अज़ीम अंदाज़ में ख़राज तहसीन ॾिनो आहे الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون احدا الا الله अल्लाह जो पैगाम माण्हुनि ताईं पहुचाइनि था वयख्शौनहु अकेले अल्लाह खां ॾिजनि था वला यख्शौन अहदन इल्लल्लाह अल्लाह खां सवा ॿिए कंहिंजी परवाह कोन्हे मीर हुजे पीर हुजे बोतार हुजे वॾो हुजे केॾो
दुनिया जो वॾो माण्हू छो न हुजे जॾहिं भेट बोर क़ुरान हदीस सां उन खां पोइ इंसान ज़ीरो आहे, उनजी का बि औकात कोन्हे। हा, हीरो उहो आहे जेको क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ करे थो, जंहिंजो अमल, जंहिंजो अक़ीदो, जंहिंजो किरदार अल्लाह जे पैगंबर जे तरीक़े ते आहे, उहो असांजे मथे जो मोड़ आहे। उहो दुनिया जो अज़ीम इंसान आहे, क़ाबिल एहतराम आहे, वाजिबुल एहतराम आहे। पर जॾहिं इन पटड़ी तां लही वियो हलियो, उन माण्हू जी असांजी नज़र में का बि औकात कोन्हे। दुनिया चाहे उनखे केतिरो प्रोटोकॉल ॾे, कहिड़ो वॾो माण्हू छो न हुजे, पर उन माण्हू जी अल्लाह जे नज़र में औकात कोन्हे त असीं कहिड़े बाग जी ॿूरी आहियूं। फरमाई इन्हनि माण्हुनि खे को बि ख़ौफ़ कोन्हे त असांखे माण्हू छा चवंदा, असांजे लाइ वॾा महल खड़ा थी वेंदा, जेल भरिजी वेंदा हलिया। न, हक़ जी ॻाल्हि अल्लाह जो पैगाम पहुचाइनि था मुंहिंजा भाइरो, इहो पैगाम पहुचाइण को सवलो कोन्हे, इहो ॾुखियो आहे। उनजे करे जेतिरो ही पैगाम अहम आहे, ओतिरी हिम्मत माण्हू जी मज़बूत हुजणु घुरिजे, मज़बूत हिम्मत हुजे। जेकॾहिं असीं जमात में आहियूं तॾहिं बि दाई, जेकॾहिं असीं हिकु माण्हू सां गॾु तॾहिं बि दाई, घर में जेकॾहिं असां मौजूदु आहियूं त घर वारी आहे, बच्चा आहिनि, भाइर आहिनि, उन्हनि लाइ दाई। इहो असांजो मुस्लमान मोमिननि जो वचन आहे, इहो मिशन आहे। वल्मुमिनून वल्मुमिनात बअदुहुम औलियाउ बअद यअमुरून बिलमारूफ वयनहौन अनिल मुनकर वयुकीमून सलात वयुतून ज़कात। नमाज़ पढ़े कोन दावत ॾींदो, जंहिं माण्हू जे अमल में निमाज़नि जी पाबंदी कोन्हे। मूंखे ॿुधायो, मिंबर ते चढ़ी करे माण्हुनि खे निमाज़ जी तरगीब ॾियारे सघंदो, चई सघंदो त निमाज़ छॾणु कुफ़र आहे? क़बर में पहिरियों सवाल निमाज़ जो माण्हू चवंदा त साईं तूं पाण फजर पढ़ी कोन थो, तूं पंहिंजी क़बर ते वञी कर। पहिरियों सवाल हशर में क़बर निमाज़ जे बारे में, इम्तिहान निमाज़ जे ज़रिए वरितो वेंदो। मूंखे ॿुधायो, जेकॾहिं मुंहिंजे किरदार में, मुंहिंजे जीअ में, मुझे अमल में निमाज़ शामिल कोन्हे, जेकॾहिं आहे त निमाज़ सिर्फ़ चाहे हिकु छा आहे, बराए नाम आहे। 4 नमाज़ूं पढ़े, 5 न पढ़ण जो निमाज़ बराए नाम। ऐं पंहिंजे ॿाराड़ी में चवंदा आहिनि न, जेके टोटका चवंदा आहिनि, गुतकी हिकिड़ा मुतकी ॿिया गुतकी। मुतकी उहो आहे जेको चङी तरह सां दिल ऐं जान सां सुरूर सां मोहबत मां नमाज़ पढ़ी आहे, मुतकी। आउं कॾहिं कॾहिं हैरान थींदो आहियां, पंहिंजी सिंधी जे इस्तलाहूं आहिनि, आउं कॾहिं कॾहिं हैरान थींदो आहियां। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन जेके मुत्तकी माण्हू आहिनि उन्हनि जूं खूबियां कयूं आहिनि त हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युकीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तकीन जूं खूबियूं आहिनि। ऐं पंहिंजी सिंधीअ जे अंदरि मुत्तकी जो नालो वठितो वेंदो उन माण्हू जेको निमाज़ी पको हुजे। सुभान अल्लाह। यानी मुत्तकी माण्हू, जंहिं माण्हू में निमाज़ जी पाबंदी आहे, यकीनन उहो माण्हू बाक़ी कमनि में परफेक्ट आहे। निमाज़ अल्लाह रब्बुल आलमीन एक सिस्टम आटो रखियो आहे, जंहिंजी दिल निमाज़ सां आहे, बाक़ी अमलनि जी इस्लाह जो हुन वटि मर्कज़, हुन वटि रूह मौजूदु आहे, इस्लाह थींदी। पर जंहिं माण्हू जे निमाज़ जी इस्लाह कोन्हे, यकीन करियो उहो दाई खोटो दाई आहे। उन करे पाण खे मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा साजो तलबा, खोटो दाई कोन्हे थियणो। माण्हू दाई हुजे, उहो दाई बा अमल हुजे, उनजे दाई जे किरदार में ख़ुशबू हुजे, निमाज़ जी ख़ुशबू, सच जी ख़ुशबू, रोज़े जी ख़ुशबू। फरमाई युकीमून सलात व युतून ज़कात। ये अमर बिल मारूफ कनि था, नहीं अनिल मुनकर कनि था। असां गॾो गॾु ही निमाज़नि जी इकामत कनि था। निमाज़नि में पाबंद आहिनि, मिसाली माण्हू आहिनि। सीउ हुजे, मींहुं हुजे, ततो हुजे, थधो हुजे, जंहिं महिल बि ॾिस ही माण्हू जमात में पहुचंदा ई पहुचंदा। जॾहिं तव्हांजी इहा पाबंदी हूंदी त पाड़े वारा, घर वारा ॾिसी करे उनखे अहसास ज़रूर थींदो, यार कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे ही माण्हू एतिरी पाबंदी करे पियो। ऐं पोइ जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा न, पोइ तव्हांजी ज़ुबान में अल्लाह तहसीर विझंदो, तहसीर पैदा थींदो। फरमाई युकीमून सलात व युतून ज़कात व युतीऊन अल्लाह व रसूलहू। ये नेकी जो हुक्म ॾियण वारा, बुराई खां रोकण वारा, ये निमाज़ूं कायम कनि था, ज़कात ॾियनि था। व युतीऊन अल्लाह व रसूलहू। ये सच्चा अल्लाह ही अल्लाह जे पैगंबर जा फरमान बरदार आहिनि। उलाइका सयरहमुहुमुल्लाह इन्नल्लाह अज़ीज़ुल हकीम। इन्हनि ते अल्लाह जो रहमतूं सिगियूं वसंदियूं। दाई जेको आहे, इहो दाई अल्लाह जी रहमत में हर वक़्तु ॿुधल हूंदो आहे। कॾहिं जॾहिं हिन जो मिशन बिल्कुलु सचो हुजे, हिन जो मक़सदु पको हुजे, ही माण्हू जो हदफ जेको आहे, टारगेट जेको आहे, उहो माण्हुनि खे जन्म खां कढी
जन्नत जे रस्ते ते मोकिलण इहो टारगेट आहे न। सम्झो ईअं त ज़िंदगी पूरी तव्हांजी अल्लाह जी रहमतनि जे पासे में आहे। छो इहो अल्लाह जो वाइदो आहे, उलाइका यरहमुहुमुल्लाह। ॿियो दलील तव्हां वरिया, नज़र अल्लाहु इम्रअन समिअ मक़ालती फहफ़िज़हा ववआहा थुम्म अद्दाहा कमा हफ़िज़हा। इमामुल अंबिया जी दुआ है, कमाल कोन्हे। इमामुल अंबिया जी दुआ, नज़र अल्लाहु इम्रान, अल्लाह उन शख़्स जे चेहरे खे महकाए, उन जो चेहरो अल्लाह ताला महकंदो रखे। समिअ मक़ालती, जेको मूं मुहम्मद करीम जो ॻाल्हियूं यादि रखे थो। मूंखे हैरत थींदी आहे, कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ॾिसंदा आहियूं, साईं हमारा शादी में पहुतो, हमारा हिकिड़ो चाहे बंदि ॿधो, ॿियो बंदि ॿधो, टियों बंदि ॿधो। साईं हाजी अहमद मल्ला जी शाइरी, अली बख्श दौलत जी शाइरी, चलो इन्हनि शाइरी में वरी पूरी सम्झाइणियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। पर हाँ साईं सचल जी शाइरी, भिटाई जी शाइरी, अञा कई बुल्ले शाह जी शाइरी जिन में शिरक कुफर भरियल, हाँ साईं वाह पे थिए। ही शाइर से पहुतो आहे, तालियुनि जी गूंज में वाह पे थिए। ही अदीब आहे, हिन किताब जी आहे, अॼु महवरत आहे, ठीकु आहे, महवरत जी तकरीब आहे। किताब में छा आहे, उन किताब में ॿोली आहे, उन किताब में शेर शाइरी आहे। आउं चवंदो आहियां ही माण्हू मुआशरे जा क़ाबिले दस माण्हू आहिनि, जिन जूं मजलिसूं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे ज़िक्र खां ख़ाली आहिनि। अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे ज़िक्र खां तज़किरे खां इन्हनि माण्हुनि जूं मजलिसूं ख़ाली आहिनि। पर हीअ अवाम, अल अवाम कल अनआम, हिन अवाम ते बि इंसान छा रुअण रुए, हीअ अवाम बि इन्हनि तमाशे वारनि मजलिस में वञे थी। इमामुल अंबिया जी दुआ करण माण्हुनि लाइ जेके अल्लाह जे प्यारे पैगंबर जूं हदीसूं यादि कनि था, ॿुधनि था, पोइ यादि कनि था, पोइ जीअं ॿुधऊं तीअं पुॼाइनि था। अल्लाह ताला उन जे चेहरे खे तर ऐं ताला रखे, उन जे चेहरे खे महकंदो रखे। वजूह यौमइदिन नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा, इहो नाज़िरा, ये चेहरा क़यामत जे ॾियारे उते बि चमकंदा, उते बि महकंदा ऐं महकंदा। इला रब्बिहा नाज़िरा, पहिरियों नाज़िरा ज़ात सां ऐं ॿियो नाज़िरा ज़ा सां अल्लाह जो दीदार कंदा। रब्बुल आलमीन जो दीदार थींदो, जेका जन्नत जी नेमतनि मां सभ खां नेमत उज़मा। ही दाई इमामुल अंबिया जी दुआउनि जो मुस्तहिक आहे, जंहिंमें इमामुल अंबिया उन लाइ दुआ फरमाए। ॿुधायो इहो को एज़ाज़ घटि आहे दाई जे लाइ? इहो को एज़ाज़ घटि आहे? माण्हू वञी करे माण्हुनि जे घटनि ते झेड़ा कंदा आहिनि, माण्हू वञी करे गारियूं ॾींदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे जहिड़ो थींदो मोचड़ा बि रखंदा, जवाब में गारियूं बि ईंदियूं, जवाब में जान वञी सघे थी। पर जेको दाई आहे उहो छा करे थो, वञी माण्हुनि खे चवे थो ही शिरक छॾे ॾियो, जहन्नम में वेंदा हलिया। दुनिया में दाई खां वॾो को माण्हुनि जो ख़ैर ख़्वाह आहे? ॿुधायो। ऐं ख़ासि करे उलमा रब्बानीन, अल्लाहु अकबर, जेके माण्हू क़ुरान हदीस जी दावा ॾियनि था, अल्लाह जो कसम दुनिया में इन्हनि खां वधीक दुनिया जो को बि ख़ैर ख़्वाह न आहे। दुनिया कुझु बि चवे, पर दुनिया में सभ खां वॾो ख़ैर ख़्वाह उहो दाई आहे जेको इमामुल अंबिया जो मुशर खणी हले थो। अल्लाह जा पैगंबर छा जे लाइ आया? माण्हुनि खे गुमराहियुनि खां कढी करे नूर जे रस्ते ते आणनि, माण्हुनि खे जहन्नम जे किनारे तां छिके करे जन्नत जे रस्ते ते छा आहे मोकिलीनि। इहो साॻियो मिशन, इहो साॻियो मक़सद, इहो साॻियो फ़िक्र हिन वक़्तु रब्बानी उलमा जो आहे, किताब ऐं सुन्नत जे हामिलीन उलमा जो आहे। उन जे करे हिन जो मक़ाम घटि कोन्हे, ही हौसला अफ़ज़ाई जा लाइक़ आहे। आख़िरी ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु कयो ताईं मदे, उहा ॻाल्हि इहा आहे त इन्हनि उलमा जी हौसला अफ़ज़ाई पाण अवाम ते फ़र्ज़ आहे। जिते ॻाल्हि कनि था, जिते दावत ॾियनि था न, माण्हू गॾु करणु, माण्हुनि खे उते पहुचाइनि, माण्हुनि खे दावत ॾियणु। अचो अॼु पंहिंजे महले में, पंहिंजी मस्जिद में प्रोग्राम थिए पियो, जलसो थिए पियो, फलाणो आदम अचे पियो, अचो यार पाण शादियुनि में भत जे इंतज़ार में ॿ कलाक वेहूं था, अचो कलाक ॾेई ख़िताब ॿुधो, फ़ाइदो कोन थींदो? जेके माण्हू ॿुधंदा तुंहिंजी हिन दावत जे करे के हिकु माण्हू जी इस्लाह थी वई हली। इमामुल नबी फरमायो है न, सही बुखारी जी रिवायत है, जेको पाण सगुर न अली रज़ी अल्लाह ताला फरमायो हो, लइन यहदी अल्लाह बिका रजुलन वाहिदन खैरुन लक मिन हुमरिन नाम। अली, जेकॾहिं अल्लाह ताला तुंहिंजे ज़रिए सां हिकिड़े माण्हू खे हिदायत ॾिनी, तुंहिंजे लाइ दुनिया जी क़ीमती शयुनि खां वधीक बहितर आहे। उते मिसाल उठनि जो आहे, उन दौर में उठ ईअं हुआ जीअं पाण वटि हिन वक़्तु बंगला महांगा, जीअं पाण हिन वक़्तु महांगियूं गाॾियूं, प्राडो V8 गाॾियूं जीअं महांगियूं आहिनि, उन दौर में अरबनि जी नज़र में उठ ईअं महांगा हुआ। त माना इहा त तव्हांजी दावत, तव्हां छा कयो, तव्हां ख़िताब कोन था करे सघो,
मां उन साम्हूं आयत पढ़ी कोन सघो, मां उन साम्हूं शिरक जो रद्द कोन करे सघो, त माण्हुनि खे वठी अचो, वठी तव्हां अचो। फरमायो त जंहिं माण्हुनि खे हिदायत ॾांहुं सॾियो, जेके माण्हू उन हिदायत जी पैरवी कंदा उन माण्हू खे उन्ही जे बराबरि अजर मिलंदो ऐं अल्लाह ताला उन जे अजर में का बि घटिताई कोन कंदो। उन जे करे मुंहिंजा भाइरो ही इज्तिमाई कमु आहे, इन्फरादी कमु, इज्तिमाई कमु आहे। उहो कहिड़ो? हिकु त असांजा मदारिस अल्हम्दुलिल्लाह ही इस्लाम जी दावत जा किला आहिनि, मरकज़ आहिनि, ही रूह रवा आहिनि। हितां दाई पैदा थियनि था, हितां ख़तीब, हितां इमाम, हितां मुदर्रिस ही पैदा थियनि था ऐं वञी करे पंहिंजे इलाइक़नि में अल्लाह जे दीन जी दावत ॾियनि था। उन जे करे असां जेके हिन मदरसनि में मौजूदु आहियूं तलबा, असीं हिननि इदारनि खे अहमियत ॾियूं। ही इदारा असांजे लाइ ॿी माउ आहिनि। हिकिड़ी माउ उहा जंहिंसां जनम ॾिनो, ॿी माउ ही इदारो आहे जेको तव्हांखे तराशे थो। जीअं सोनार छा कंदो? सोनारो मिटीअ में मिलियल सोन खे रिफाइन कंदो आहे, उनखे साड़े, मिट्टी साड़े ॻारे ख़तम करे उन सोन खे चमकाए करे ऐं चाहे औरतनि जा ज़ेवर ठाहे ऐं या करंसी में अक्षर जो सिक्का ठाहे करे पेश कंदो आहे। ही मदरसा, ही माउ ईअं आहे जीअं माउ पंहिंजे बचे खे न मुंहुं धुआरे मोकिलींदी आहे, जेको ॾिसे उनखे वणे, उनजे चेहरे ते को निशान दाग न हुजे। ही इदारा तव्हांखे ईअं सोन बणाइनि था। पाण आया हुआसीं, मिटी हुआसीं, हिते पाण खे इदारा तयार करे क़ुरान जा हाफ़िज़, दीन जा आलिम, ही ख़तीब, हे दाई, ही रब्बुल आलमीन जे दीन जा आलिम, ही छा आहे? ही इदारो पंहिंजी माउ आहिनि। उन करे पाण खे अहमियत। नंबर 1। नंबर 2, जेके असां अवाम आहियूं उहे असां अवाम हिन इदारे सां चिंबड़ी वञूं, हिन सां चोटी वञूं। छो? अल्लाह ख़बर न आहे हिन इदारनि जे ज़रिए सां असांजे अमलनि में अल्लाह ताला केतिरो वज़न पैदा कंदो। वधीक हिमत कोन्हे, एतिरी हिमत आहे मोटर ख़राब थी वियो, तव्हां मिस्त्री जो मोटर ठाहे वञो। पाणी कोन्हे, तव्हां अची पाणी लाइन लॻाए वञो। लाइट कोन्हे, तव्हां अची करे फिटिंग करे वञो। तव्हांजी ज़बान में ॿियो तारीफ़ समय कोन्हे, तव्हां कंहिंखे दावत ॾियो, अचो अॼु ॿारनि जी तक़रीब में शामिल थी वञो। हलिया, इहो बि छा आहे? इहा बि हिन दुआत, हिन दायनि जी हौसला अफ़ज़ाई आहे। ही चंद ॻाल्हियूं जेके मूं तव्हांखे पेश कयूं आहिनि। मक़सद जो इहो आहे त दीन जी दावत ऐं तबलीग अहम फ़रीज़ो आहे, जेको इमामुल अंबिया जो मिशन हो, अल्लाह जे पैगम्बर जे सहाबा जो मिशन, उन खां पोइ ताबिईन, अतबाउ ताबिईन, मुहद्दिसीन, उलमा रब्बानीन जो मिशन आहे। ऐं इहो मिशन को मामूली मिशन कोन्हे। इन मिशन ते हलंदड़ इमामुल अंबिया जे ऐन तरीक़े ते आहिनि, प्यारे पैगम्बर जी दुआउनि जा मिस्ताक आहिनि। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। Terus akhirnya